अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी बुलेटिन न्यूज़ में अवां सभिनी खे भलीकार चऊं पिया। बुलेटिन न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कयूं पिया टेंडोवाला यार खां करबला जे मासूम शहीद अली असगर जे याद में ॿारनि जो तारीख़ी जुलूस कढियो वियो। टेंडोवाला यार जी इमाम बारगाह जागीर इमाम अली रज़ा मठन शाह पाड़े मां करबला जे सभु नंढे शहीद अली असगर जी याद में जुलूस कढियो वियो। जुलूस में ॿारनि जी वॾे तादाद में मौजूद हुआ। ॿारनि जुलूस में मास्क ऐं सैनिटाइज़र जो पाबंदीअ सां इस्तेमालु कंदे हथनि में अलम पाक मासूम अली असगर जो झूलो पींघो सेजन हथनि में खयल हो। जुलूस में ॿारनि काठ जा ज़लजरा बि वॾे तादाद में बरामद कया। जुलूस में मासूम आज़ादार ॿारनि जो चवणु हो त असां ही सिलसिलो गुज़िरियल 10-15 सालनि खां कढी रहिया आहियूं, पर ॿारनि ते को बि तबलीग नथो करे। ॿार न सख़्त गर्मी ॾिसनि था न सर्दी, बस या हुसैन अलैहिस्सलाम जो सदाऊं बुलंद कंदे जुलूस में शरीक थियनि था। ही मौला हुसैन गाज़ी अब्बास अलैहिस्सलाम जो करम आहे जिन हिकु अज़ादार मरहूम बशीर अहमद फौजीअ खे ॿारले जो आज़ादारी जुलूस कढण जो हुकुम सौंपियो, जेको हलंदो रहंदो। जुलूस पुलिस जी सख़्त सिक्योरिटीअ सां गॾु पंहिंजे मुक़रर रस्तनि खां थींदो। इमाम बारगाह जागीर इमाम अली रज़ा मठन शाह पाड़े पहुतो, जिते मुख़्तलिफ़ अंजुमन नोहा खानी ऐं सीना ज़नी कई। बैद में न्याज़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम लंगर विरायो वियो ऐं खेर खेर सां ख़त्म थियो।